नाज़रीन, सॼी सिंध जी जैकबाबाद में भी पेट्रोल सस्तो थियण बावजूद ट्रांसपोर्टर्स भाड़ा न घटाया, जंहिं करे मुसाफ़िर परेशानियुनि खे मोहणण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील नवाज़ सोलंकी जी रिपोर्ट में। मुल्क में पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में लाथ बावजूद जैकाबाद में ट्रांसपोर्टरनि मुसाफ़िर गाॾियुनि जा भाड़ा न घटाया, जंहिं करे मुसाफ़िर ॻरा भाड़ा भरण ते मजबूर आहिनि। इन सिलसिले में आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुसाफ़िरनि चयो त डीज़ल ऐं पेट्रोल लथो आहे पर भाड़ा न पिया घटाया वञनि। सरकार ट्रांसपोर्ट माफ़िया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे। साईं हाणे त बिल्कुलु सम्झो मतिलबु बिल्कुलु न हुअण जे बराबरि माना लाथो अथनि। चाढ़ीनि था 100 रुपया, लाहिनि था 20 30 रुपया। हाँ बुधायो तो इन में आवाम में छा रिलीफ मिले तो उन्होंने तो कोई रिलीफ न तो मिले। डीज़ल अगर टड़े तो 30 रुपया तो ही चाड़ीन था 100 रुपया, लाहे तो अगर चल 50 रुपया लाहे तो ही 20 रुपया या 30 रुपया लाइन था। तो हाँ इन में बुधा आवाम तो हमेशा वरी मुश्किल में वरी हींअर भाई बीणा किराया आहिनि, इन्हनि में का सर्विस ना है। तव्हां ॿुधायो कहिड़ी सर्विस आहे, तव्हांखे नज़र अचे थी? हिकिड़ी सिंगल सीट ते 5 माण्हू विहारीनि था, 4 माण्हू विहारीनि था, किरायो तो पंहिंजे हिसाब सां वरी बि कढी था वञनि। जॾहिं गवर्नमेंट चए तो रेट लही वियो आहे त पोइ सही अमरान के पेट में मरोड़ था अचनि, पोइ ज़ोरी कोई वट पकड़ करे इंतज़ामिया पोइ थोरो घणो लहचड़ कराए थो। बाक़ी असल ॻाल्हि इहा आहे कि जेको असांजो ट्रांसपोर्ट आहे उहो माफ़िया थी वियो आहे। हिते जेके माफ़िया आहिनि उहे घटि करणु नथा चाहिनि, वधे थो त मिंट में वधाइनि था, अगरि रेट लहे थो त उहो लाहिण लाइ तयारु न आहिनि। इन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ग़रीबनि खे रिलीफ न वञे। त सस्तो हुजे या महांगो हुजे, पेट्रोल किरायो साॻियो ई वरितो थो वञे। हाणे बि पुछो अथनि था पेट्रोल लही वियो आहे, किरायो अची बाबा किरायो साॻियो ई आहे। हींअर बि 400 रुपया लाड़काणे तो 450 रुपया वठंदा। मुतालबो इहो आहे त जे पेट्रोल सस्तो थो थिए, डॉलर सस्तो थो थिए, त पेट्रोल जा सस्तो थिए त उनजो किराया बि कम कया वञनि ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। जॾहिं त मुसाफ़िर गाॾियुनि जे ड्राइवरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त भाड़ा घटाया आहिनि, ख़र्च वधीक हुअण करे कमाइण बदिरां नुक़सान करे रहिया आहियूं। काफ़ी त न लथो आहे, पेट्रोल जीअं चढ़े पियो 50 60 रुपयो चढ़े पियो, उनजे बावजूद बि किरायो असां 30 रुपया हर पैसेंजर ते लाहे छॾियो आहे, लोकल हुजे या डायरेक्ट हुजे। सर असांखे सम्झ इहो न अचे थो कि कॾहिं ॾिस पेट्रोल कॾहिं कम थींदो पियो, कॾहिं चढ़ंदो पियो, कॾहिं असां किरायो 400 करूं त पेट्रोल अचानक 50 60 रुपयो चढ़ी वेंदो पियो मथे हिकु बार। और ॿियो टायर आहे मुबलेन आहे, सॼा चढ़ियल। अॻे टायर असांखे 30,000 मिलंदो आहे, टायर 65,000 असांखे मिलंदो मिशलन टायर। सॼा ख़र्चा घणा आहिनि गाॾियुनि जा। असांजो सखर रूट आहे हितो जैकाबाद खां 280 किरायो हुयो, उन्हनि मां असांजे मालिकनि किरायो लाथो आहे। हाणे कयो अथऊं 250 जाइ ते असांखे 210 बि नथा मिलनि, 190 180। पर असां छिके केस ठाहियूं था 7,000 मां 4,045 जो गैस थी थो वञे। शाम मालिक चवनि था हे